रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला अहलिहा अम्मा बादु फ़क़द क़ाला अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलिहिल हक़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वअदल्लाहुल लज़ीना आमनु मिनकुम व अमिलुस सालिहात सलवात। अहबाब आले मोहम्मद, अज़ादारान इमाम मज़लूम, मुहिब्बान हैदर कराम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहम्मद वाले मोहम्मद अलैहिस्सलाम जो सबको तमाम मोमिनन जो खुलूस से मिले से कमकार अच्छा दिल दिमाग में दुनिया में ख्यालात कटी पाकन में पाकन जिक्र अजब अल्लाह की ज़ात बाबरकात इन पुरआशुब दौर में जमी सादात मोमिनीन की इज्जत जान माल पंहिंजे हिफ्ज़ व अमानत तमाम सादात मोमिनीन के दीन आले मोहम्मद के साबित कदम रखी आमाल सालिहात सलवात पर मोहम्मद। हस्बे मामूल गुज़ारिश जेस ताईं मजलिस जो आवाज़ वञे थो जंहिं मोमिन जे कन ते पहुचे थो उहे जी मजलिस में शरीक थियनि, अल्लाह के राज़ी कनि, अहल बैतन के राज़ी। बाबा काफ़ी मोमिन ॿाहिरि तशरीफ़ फरमा आहिनि जेके ॻोठूं नियत करे आया आहिनि ते मजलिस ते था वञनि, उहे जी मजलिस जे तॾे ते शरीक थियनि, अल्लाह के राज़ी कनि, पंहिंजे क़ब्र हश्र जो सामान सलवात मोहम्मद। गुज़ारिश आहे पोयनि भाइरनि खे अॻियां जाइ ख़ाली आहे, तकलीफ़ न सम्झो त नज़र अल्लाह वाले हुसैन वारो भाउ अचो बिस्मिल्लाह वाला ख़ुश अचो साईं दरूद पर मोहम्मद वाले वॾी महिरबानी लख वॾी सलवात पर मोहम्मद दरूद पर मोहम्मद वाले सदाई अर्ज़ कंदो रहंदो आहियां ये दौर जंहिंमो पाण गुज़रूं पिया आम दौर न आहे। महांगाई ॾिसो, ॾुकर, बेरोज़गारी, बेदीनी, हर कंहिंखे चङनि खे छॾे सभिनी लाइ चवणु तव्हां बेवकूफ़ी आहे, सभिनी जी ॻाल्हि आहे कसरत, हर कंहिंखे लगी पई आहे माना दुनियादारी, दीनदारी की फिक्र घटि आहे, दुनियादारी की फिक्र वधीक। ॻाल्हियूं त तमामु वॾियूं ॾिठियूं मौला काइनात अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान मौला फरमाइनि था मेरा मुजलिस बाबा मौला अली अलैहिस्सलाम जंहिंजा शिया त सलाम कंहिंजा शियारी जा शिया शियो माना पेरोकार, शियो माना ताबेदार, शियो माना पेरनि ते हलण वारो, कंहिंजा शिया में शिया ने अली, शिया ने अली माना अली जा पेरोकार। उन्हें चवण सां त कुझु न थींदो आहे, बड़ी माज़रत बाबा कुछ भी ना अमल हो गया। इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम मौला मस्जिद में नमाज पढ़ी वञे पिया घर में तो माण्हू कढ लॻो मौला उनखे सुञाणे पियो सही तरह वेही थी विया। इमाम खां कहिड़ी शइ घुरिजे, पहिरीं दफ़ा इमाम ॾिनी
इमाम हुआ ये सब खबरों हो गया अल्लाह मौला की खबर देख के ओए मोटे मौला ताजो शान ताजो खानदान ताजो अजीम खानदान ताजो अजीम अजमत कुरान पाक की आयत ताजो शान में मोहम्मद अरबी ताजो नानी जो हदीसों ताजो शान में और इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लज़ीना आमनु वल्लज़ीना युकीमुना सलाता व युतूना ज़काता व हुम राकिऊन ताजो दादी अली जे हक में वला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा अहल बैत के शान में सलावत वाला सलावत बिस्मिल्लाह हुसैन किया कोई तवज्जो करें इतहा जे हक में इतहा जे शान में वयुतीमुना तआमला हुब्बिही मिस्कीना व यतीमा व असीरा मौला यतहा बेतन जे शान में व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिगा मर्ज़ातिल्लाहि वल्लाहु गफूरुर लिल इबाद मौला तहा जे शान में वही आयतूं बड़ो कड्ड पोइ अचे तो वज़ाइल बयान कंदो थो मौला सॼी रस्तों में मुड़ी पोइ ते ॾिठो बि न हुनखे उनखे थोरो माना अंदर में थियो त मां हेॾो शान बयान थो कयां मौला थोरो त मूंखे का मोट का रिस्पॉन्स का कुझु जेको लिफ्ट कराए हा कुझु बि जॾहिं ॾेढी वकिरो उनजे अंदरि हिकिड़ो सरकार कदम रखे थो न पोयां हटंदे मां सभु पोयां हेॾो शान बयान जो मूंखे का मोट ई न ॾिनव इमाम जी ख़बर आहे क्लियर अल्लाहु अकबर कबीरा कायनात की क़ीमत ते बोलो मौला फरमाइदो जेको तो शान मुझे बयान कयो असां हल वेई करियो जो वाकई सच पचण तुंहिंजे मन में आहे तुंहिंजो ईमान इहो मञी तो सब कुछ असांजे हक़ में असांजे शान में आहे त पोइ असांजे हुक्म ते अमल छो नथा कयो जो भाव अमल छो न हेॾो शान दी आहे हेॾी अज़मत दी आहे असांजी क़ुर में हदीसुनि में वो असांजो चयो त वठो नी चयो वठो कोन तव्हांजो शान हेॾो तव्हांजो शान हेॾो उहो त असांखे अलाह ई ॾिनो आहे कंहिंजे चवण सां थोरी आहे माण्हू मूंसां चवंदासीं त हिनजो शान वधंदो नाऊज़ बिल्लाह अस्तग़फिरुल्लाह रब पाक जेको हुनजो शान क़ुर में बयानु कयो आहे मुस्तफ़ा पंहिंजी हदीसुनि में बयानु कयो उहो त आई आहे न सही असां उते पहुची नथा सघूं पिया बिस्मिल्लाह असीं नथा पहुची सघूं मुंहिंजा भाउ एॾी अज़मत आहे एॾो शान ख़ुदा पाक जो कसम जो असांजे दिमाग़नि खे खोपड़ियुनि खे ताक़त ई कान्हे जो हुननि पाकनि जे शान में पहुची सघूं ख़ुदा मूंखे आबाद रखे मुंहिंजा भाउ ये ॾुखियो दौर आहे घुरे थो कुझु ज़ुबानी कलामी जमा ख़र्ची मां सदाईं हिकिड़ो अर्ज़ु कंदो रहंदो आहियां ॾिसो न सभ खां वॾे में वॾो जेको सरचश्मो आहे हिदायत जो मंबा माख़ज़ सरचश्मो मर्कज़ माना उहो क़ुर बाबा उहो छा आहे क़ुर पाक हाणे क़ुर पाक जी ॻाल्हियूं करे त पहिरियों त क़ुर खे ॾिसो आहे त क़ुर छा थो फरमाए थो दुख थींदो आहे अफ़सोस थींदो आहे हितां जे लाइ केॾी जायूं असांजी गाॾी बि सुठी हुजे जायूं बि भली हुजनि बंगला बि भला हुजनि हर शइ सुठी हुजे हाणे जी गर्मी थी अचे त असांजी जाइ में गर्मी असांखे सताए न हुन खां थधिकार जेको हुजे इंतज़ाम एसी पर ये सीउ अचे त सीउ असांजे अंदरि सताए न जिते सुता पिया उते कुझु गर्मी जो हुजे माना हितां जे लाइ गर्मी जो सामान सर्दीअ जो सामान असांजे बॉडी खे जिस्म खे कुझु न थिए तकलीफ़ न पहुचे इहो सभु सामान वो मासूम छा थो फरमाए जंहिंजा सॾाए हूंदा उहे छा था फरमाइनि उहे फरमाइनि न जेतिरो हिते रहणो अथव ओतिरो इंतज़ाम हितां जो कयो जेतिरो हुते रहणो अथव ओतिरो बंदोबस्त उतां जो कयो बिस्मिल्लाह पोइ बाबा साईं असां केतिरो इंतज़ाम कयो आहे होॾो जो कुझु बि न
ये जेको चयो सो कुझु बि न, इहो छा थो ॿुधाए बाबा साहिब, कुझु बि न, इहो काॾे थो वठी वञे इहो, कुझु बि न, काॾे अदड़ा नंढड़ा काॾे, इहो वठी थो वञे त ईमान खे काठ लॻल आहे। सॼे दीन जो दारो मदार छा ते आहे मुंहिंजा भाउ नौजवानो, मौला अली जो सदको, बिस्मिल्लाह। सॼे दीन जो दारो मदार ॿिनि शयुनि ते अथव, ॿ कहिड़ियूं? हिकु ग़ैबती ईमान, आबाद रखो। उथंदी क़ुरान जी वॾी वॾी सूरह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम मीम, ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। क़ुरान हादी आहे मुत्तक़ीन, क़ुरान हादी अदड़ा भाउ होॾे ॾिसो, क़ुरान हादी मुत्तक़ीन जो। ए मुंहिंजा मालिक अला कुल शैइन क़दीर, ओ राज़िकुल मरज़ूक़, ओ ख़ालिकुल मख़लूक़, ओ मालिकुल ममलूक, क़ादिर मुतलक़ कुल शैइन क़दीर। ये मुत्तक़ी केर आहिनि? फरमातो अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, जंहिंजो ग़ैब ते ईमान। भाउ पोइ यादि आहे त सॼो इस्लाम त ॿिनि शयुनि ते आहे मुंहिंजा भाउ, हिकिड़ो ग़ैब ते ईमान, ॿियो नियत। नियत 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 छा आहे? माण्हुनि खे ॾेखारणु, नामो नमूद पैदा करणु, शोहरत पैदा करणु, या रब खे राज़ी करणु। बुरा काॾे ख़्याल आहे? असुल छा मसइलो छा आहे? मुंहिंजा भाउ इहे शयूं त सेठ हुजनि मुंहिंजा दा, वज़ीर महांगत जो दौर, लंगर, न्याज़, मौलवी, ज़ाकिर, इंतज़ाम, एहतमाम, जेको मक़सदु त आहे ई न। असां रुॻो पंहिंजे वटि पुॼाणे पूरा लॻा पिया, हीअं आहे, हीअं आहे, हीअं आहे, हीअं माफ़ी 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 होदा न न ॾिसो न, हिकिड़ो ॾुख न थींदो। इहो लाड़काणे में ख़ालिद महमूद जो हुन चयो घर में हलो त हलो, हिन चयो छा बि कंदासीं, चई असांखे हाणे पाण में लॻा पिया। मां साइड करे गुज़रे थो वञां, अॻे गहराई न थो वञे, खोलनि थो ॾिसो न मौला सलामत। हीअ छा आहे मुंहिंजा भाउ, छा पियो थिए? आले मोहम्मद कहिड़ी तालीम था ॾियनि पिया, असां काॾे था वञूं? तॾहिं भिटाई जे ज्योतीअ तां सदके वञा, छॾे वाट विंद्र जी ओरे अॾियूं दंग, विंद्र जी वाट छॾे, क़ुरान जो रस्तो छॾे, चोॾहनि जो रस्तो छॾे। मुंहिंजो ख़्यालु हे आहे, मुंहिंजो ख़्यालु हे आहे। न मुंहिंजा दोस्त, आले मोहम्मद जी तालीम छा आहे? पूरी तवजो मौला जे सदके। क़ुरान जो सभु मोमिन पाण में भाइर आहिनि, भाइर मोमिन भाइर आहिनि। ठीकु, हदीस पाक में छा आहे? शिया ने अली मार्ज़ कयो, अॻु में कंहिंजा शिया, अली जा शिया। ठीकु, हाणे मौला अली अलैहिस्सलाम छा था फरमाइनि? किताब पई आहे, मूं लख दफ़ा ॾेखारिया, हुकुम कयो मां। मिशकातुल अनवार किताब जो नालो आहे। अमीनुल इस्लाम अली तबरसी रहमतुल्लाह अलैहि लिखण वारो आहे, असांजो जईद बुज़ुर्ग आलिम, जंहिंजी मशहूरु ज़माना क़ुरान जी तफ़सीर, शीअनि जी वॾी तफ़सीर आहे मजमूअ बयान। अमीनुल इस्लाम जो लक़ब ख़ुदा पाक जो कसम मां न ॾिठो आहे। मौलाना तशरीफ़ फरमान, मां न ॾिठो आहे कंहिं ॿिए हस्ती जे लाइ अमीनुल इस्लाम, इस्लाम जो अमानतदार आहे। कंहिं तबरसी रहमतुल्लाह अलैहि साहिब तफ़सीर मजमूअ बयान, बिस्मिल्लाह, उन्हीं की किताब आहे मिशकातुल अनवार। मां छा थो अर्ज़ु कयां दा, नफ़रतुनि जो दौर न आहे त भाउ खे भाउ खां जुदा कयो, मिट खे मिट खां जुदा कयो, ॻोठ वारे खे ॻोठ वारे खां जुदा कयो, नफ़रतूं अंदरि में ज़हर हुजनि। न न न न, उहो दौर न आहे बाबा, ये मोहब्बत जो दौर आहे। मोमिन जूं नफ़रतूं ख़तमु हुजनि, पाण में भाईचारो हुजे। हिक खे चवणी पए त ॿिए खे असर थिए त यार त मूंखे पई आहे न, की किथे चवणी कढी आहे त मूंखे थी आहे, इन भाईचारो हुजे न। इमाम छा थो फरमाए मुंहिंजो आका अलैहिस्सलातु वस्सलाम? आका फरमाइनि था पिया, मोहब्बत रखो हुन शख़्स सां। अदरा मूं ॾिननि ॾिसनि, मोहब्बत रखो हुन शख़्स सां। आहिनि त इहे मौला अली जो फरमान आहे, सच कौड़ो। हा हा, सच को न जो भला ॾाढी सोगड़ी पई अथव, हिकु कोड़ा मौला अली जो फरमान, मां के थी वियो आहियां। मौला फरमाईंदा, मोहब्बत रखो हुन शख़्स सां जेको असां सां मोहब्बत थो रखे। ॾिसो तालीम में सुवाल पंहिंजी छा आहे? मोहब्बत रखो हुन सां जेको असां सां मोहब्बत थो रखे।
माना पाण खे भुलिजी वञो त मुंहिंजो दोस्त आहे कि न मुंहिंजो दुश्मन आहे, मूंसां सुठो हलंदो आहे कि न मूंसां ख़राबु हलंदो आहे। उतो सां भली लख दफ़ा ख़राबु हले, मालिकनि जो सॼणो आहे कि न अदरा बोला कुछ की क्या पियो थी अली अलैहिस्सलाम यार अदरा बोला क्या था फरमाया और मन जो आदि ना वाला काम अभी को अखीक वाले मन जो आदि ना वाला काम कातिल अभी को अखीक हुसैन जो सबको जुमला बुधण जड़ा तो दाद दियो न दियो भली कई जरूरत काने समझ या अली बिस्मिल्लाह बोला बाद अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम दा फरमान मोहब्बत रखो उन सां जेको असां सां मोहब्बत तो रखे। अॻे जुमलो ॿुधंदो मते मौला फरमायो भली तव्हांजे पीउ जो कातिल छो न हुजेव, भाउ जो कातिल छो न हुजेव, पर जे असां सां मोहब्बत रखे थो त मोहब्बत कयोसि, नफ़रत न। काॾे वयूं असां वरी भाई मोमिन बि आहियूं, शिया बि आहियूं, सभु कुझु आहियूं, काॾे वयूं ॻाल्हियूं? मौला त हीअं था फरमाइनि पिया वालो कान कातिल अभी को अखीक, भली तुझे पीउ जो कातिल छो न हुजे, तुझे भाउ जो कातिल छो न हुजे। कातिल मां ॻाल्हि करे छॾी था ॿुधी छॾी, कातिल लाशो भाउ जो लाशो अबे जो हुयो। अली फरमाए थो नफ़रत न कयोसि, छो असांखे मञे थो नी, शाह ॼाणे दरा ॼाणे हिसाब मां वठी ॾींदोमांव, मां वेठो आहियां न, मां वेठो आहियां, तव्हांखे छॾींदुसि कोन तव्हांजो खून ज़ाया थी वेंदो, हीअं थी वेंदो, न न उहा मोट वठी ॾींदोमांव जो बेड़ा ई पार। हाणे ॾिसो न ख़ुदा मूंखे आबाद रखे, मोहब्बत कई उन सां जेको असां सां मोहब्बत थो रखे पियो, भली पीउ जो कातिल छो न हुजे, भाउ जो कातिल छो न हुजे। अॻियो मोट ॿुधो बाबा, ॿियो हिसो ॿियो हदीस जो ॿियो, दुश्मनी रखो उन सां जेको असां सां दुश्मनी थो रखे, भली पीउ छो न हुजे, भाउ छो न हुजे। मोहम्मद जी बिस्मिल्लाह औद मनवादीना दावत रखो न सां जेको असां सां दावत रखे, वरो कान अबी को अफरीक, भली तव्हांजो पीउ छो न हुजे, भाउ छो न हुजे, न खपे होॾे छो, चोॾहनि सां मोहब्बत कान, चोॾहनि जो दुश्मन आहे। जे तूं चोॾहनि जो दुश्मन आहे त असां तुंहिंजा दुश्मन आहियूं। अल्लाहु अकबर आबाद रहो भाउ, हे तालीम आले मोहम्मद ही है, कुरान हो ॻाल्हियूं थो करे, 14 हे ॻाल्हियूं था कनि, असां काॾे पिया वञूं? ख़ुदा पाक जो कसम नफ़रतूं अची वियूं, अदरा नफ़रतूं, बेज़ारियूं, वधीक नथो गोल कयां, बेज़ारियूं। बाबा इहो त आले मोहम्मद इहो ॾसो त कोन ॾिठो मां पिया भाउ, नफ़रत मोमिन जी मोमिन सां, ये टिका पंध आहिनि, वॾा रस्ता आहिनि, मां वरी नथो वञा त ईमान जा 10 दर्जा आहिनि, को 10 ते आहे, को 9 ते आहे, को 8 ते आहे, को 7 ते आहे। उन जे करे नफ़रत जो किथे हुकुम? हिकिड़ी ॻाल्हि आई आहे त ॿुधी छॾियो, मासूम खां पुछंदो कि तव्हांजा गुनहगार मञण वारनि सां नफ़रत कयूं? जेके तव्हांजा गुनहगार मञण वारा आहिनि, इमाम खां पुछे थो उन्हीं सां नफ़रत कयूं? मौला फरमाए थो छो भला, हुसैन जो सब छो भला, मौला सां नेक हो बद, असां सालिह हो गुनहगार, इन करे असांजी निस्बत अदा, असांजी निस्बत हू थो चए मौला खे मोट थो ॾे, असांजे भेट में निस्बत में हो हेठा अमल में नेकिन में असीं मथे आहियूं। ओ मौला इन करे थो चवां त नफ़रत कयूंसि, हेठा गुनहगार असीं नेक। ॿुधंदो जवाब इमाम जो, मौला फरमाए थो जेकॾहिं हो तव्हांजे नज़दीक तव्हांजे भेट में तव्हां खां हेठा, त पोइ तव्हां असां आले मोहम्मद जी भेट में हेठि आहियो, हू असां तव्हां सां नफ़रत कयूं? बिस्मिल्लाह, मौला खुश रखे न, मौला ईअं वरी कीअं? मौला फरमाए जो ईअं कीअं त पोइ हो कीअं? नफ़रत मक़सद छा आहे? चवण जो मक़सद छा आहे? छा थो अर्ज़ु कयां? नफ़रत जी गुंजाइश कान्हे, मोमिन भाउ नफ़रत छो, मोहब्बतूं
भाईचारो कुर्बान हिक ॿिए तो हिक जिस्म जे माने आले मोहम्मद फरमाईंदा मोमिन हिकिड़ी जिस्म आहे जिस्म है जिस्म हिक ते चवणी पए त सॼे जिस्म खे सूर थिए ईअं बणिजो नी ये असांखे न जी हुकूमत पाकनि जा पोइ असां लाइ काॾे था वञूं सॼो सम्झो था पाण केतिरियूं नफ़रत उन हाणे वियासीं हिकिड़ी जाइ ते मजलिस पढ़ण मज़ा हो भाउ कोन्हे को चए थो तव्हां जी मजलिस ई कान्हे का काॾे वञा मजबूरी आहे ये पंहिंजो जहिड़ो पंहिंजो तव्हां वरी मजलिस ई कान्हे का मां छा अची कयां वो मुफ्त को बेज़ार बीठा ने को फतवा नहीं वो किन्नू वरी पाण फतवा जारी थी वई याद में पयो ठीक है मुफ्ती मुजतहिद बेकार नाउजुबिल्लाह ये खराब फतवा उंदा जन वेठा उक्तियूं सुक्तियूं अब वो तू कॾहिं मुफ्ती बणजी वई तव्हांजी मजलिस ई कान्हे तव्हां मोमिन न आहियो या फतवा न आहे त ॿियो छा आहे मुंहिंजा भाउ पुछो कि मोला फतवा छा के सरगो है यार यही तो है फतवा बेजला हुक्म जारी करण समझा भाई नफरत तो को ही नहीं लगा साईं मोहब्बत और मोहम्मद की मोहब्बत मुंहिंजा भाउ जेको उन्हनि जो सॼण असां उन्हनि जा नौकर आहियूं जेको उन्हनि जो दुश्मन आहे सुबुह शाम बर सलवात बर मोहम्मद वक्त के ज़माने में गुंजाइश काने मौला जी सदके मुँ आयत करीमा पढ़ी है उनके बारे में थोड़ा अर्ज़ कयां अल्लाह जो कुरान सूरह मुबारक नूर आयत नंबर 55 आयत जो नालो ही आहे इस्तिखलाफ खिलाफत वारी आयत खुदा पाक जो कसम 1400 सालन में जेतिरियूं औरतूं बेवाह थियूं उहे हिन मसले ते सभ खां घणी जेतिरी रत वही है उहा हिन मसले ते वही आहे जेतिरा बच्चा यतीम थिया हिन मसले ते थिया कहिड़ो मसलो जिते मायूं बेवाह थियूं ऐं जिस्म विया जानूं कुर्बान थियूं जेलनि कैदनि में विया मोमिन उहो कहिड़ो मसलो अदा भाउ कहिड़ो मसलो खिलाफ़त त रसूल खां पोइ मुस्तफ़ा जे पग जो इल्म जो मिंबर जो वारिस अली या को ॿियो त सम्झी मां छा चयो हाँ इहो जहिड़ो आहे न तनाज़ो आहे नी त ख़ुदा खे आवाज़ हाणे राति ॾिठी त मुफ्ती हनीफ़ कुरैशी जी तकरीर हल बेड़ा चए थो मुत्तफ़क़ अलैहि हज़रत अबू बकर ख़लीफ़ा ऐं बिलाफ वसल्लम मुत्तफ़क़ अलैहि निंड न बाबा साईं निंड मां न सम्झाए सघियो मुंहिंजो ॾोहा बाबा साईं सम्झो पिया मां छा थो चवां त मुंहिंजूं ॻाल्हियूं अथव जो कहीं मुखालफत हजरत जी कई कान जॾहिं ख़लीफ़ा बणिया त मुखालफत हजरत अबू बकर जी कहीं कई कान सभु तैयार थी बीठा असां ठीक थियो भलो थियो बाबा ज़बरदस्त ईअं थो चए मुफ्ती टीवीअ ते हक़ीक़त छा आहे उहा ॿुधो हक़ीक़त अल्लाहु अकबर कबीरा बुखारी जहिड़ी किताब बुखारी उन्हीं में तो चले हजरत उमर तो खालिफ आना अली व ज़ुबैर खिलाफत के मामले में सकीफ वाले मामले में असा जी ज़ुबैर भी मुखालफत कई अली भी मुखालफत कई जागो ज़ुबैर भी केरा ज़ुबैर फुफाट रसूल पाक हुजूर अलैहिस्सलाम मौला अली अलैहिस्सलाम ज़ुबैर फुफाट मारो समझो वो जेको थियो उस पोइ ॻाल्हि आहे वरी ताज़ा तरीन जेको हुजूर जे बुरके बटाइण खां पोइ जा मसइला उहा तो ॻाल्हि कयां तलवार खणी अंदरों निकितो अॼु कुझु कोन थियो आहे मौला अली अलैहिस्सलाम दिफ़ा न करे सघियो बचाए न सघियो पंहिंजे घर खे बचाए न सघियो दिफ़ा न करे सघियो यार कीअं थो थी सघे शेरे ख़ुदा घर में मौजूदु हुजे ऐं ॿिया अची हुते दर ते लुड़कनि हीअं कनि न शियाकू था ॻाल्हाइनि पिया ओ ख़ुदा पाक जो कसम आहे किताब मां ॾेखारियां तव्हांखे लख दफ़ा मौला अली चुप करे न वेठो मौला अली मुक़ाबिलो कयो आहे तो भाउ सम्झो पिया मां छा थो चवां इहो एतिराज़ अथव दुश्मन जो अली जे हूंदे छा पियो थिए दर ते बाहियूं अची वियो हे थियो मौला अली मुक़ाबिलो कयो आहे हुनखे वठी मथे खणी हेठि सटियो अथईंसि उन खां बाद में मौला अली अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया रसूल पाक जे क़ब्र ॾे इशारो करे त इन सां एग्रीमेंट थियल न हुजे हा इन सां अहद थियल मुंहिंजे आका सां न हुजे हा त मां तव्हांखे मूड़ी गजर वांगुरु वढियां अल्लाह
मगाजी मूसा बिन उकबा जी पुराणी में पुरानी किताब सब गौर कजो मौला जे सदके अल मगाजी लिखण वारो केर मगाजी खोड़ है ने इलाही मां वाकदी जी मगाजी मशहूर आहे वॾी वाकदी जी ॻाल्हि नथो कयां मां मूसा बिन उकबा तवज्जो उनजी मगाजी में सॼो बाब लिखियल अथव हिननि थोरो ढके लिखियो आहे बुखारी वारनि मूसा बिन उकबा खोले लिखियो आहे जरा ॻाल्हि सम्झो पिया मां छा थो चवां न सलवात पर मोहम्मद तो ज़ुबैर तलवार खणी निकितो अब्दुर्रहमान इब्न औफ खसी अथसि उहा भित ते हई अथई तलवार वठी खसे हुन खां भित ते हई अथई छाजे करे छो छो तवजो कयो त ॿुधायो माना तलवार हिन जे कमु न अचे असां ते हमला आवर न थिए तलवार मुडी थिए इहो करे थी सघे त ठोकर खाधी आहे पेर थाउ आयो त सुठी तलवार कई आहे उहा खणी हुन कई आहे माना बाक़ाइदे पूरो ॾे वठि थी आहे दर ते ईअं न आहे त चुप कई वेठा अली जहिड़ो बादशाह चुप कई वेठो तफ़सील तमामु घणी आहे बुखारीअ में छा लिखियल आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ हज़रत बीबी सारा जे लाइ छा लिखियल आहे मुंहिंजा दोस्तो इहे त टिगा किसान ॾेई वञनि त पोइ वॾो मसइलो आहे नी थोरो सम्झो मौला अली जो सदके ॻाल्हियूं कम जूं अथव मुंहिंजा भाउ वरी उन त दाद अचनि वाह 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 थी वञे न बाबा न दाद बाद ॾिठा घणाई वरितासीं हे ॻाल्हियूं सम्झण जो हुन मुंहिंजा अदा क़ुरान करीम जी आयत आहे आयत इस्तिख़लाफ़ आहे सूरह मुबारक नूर आहे अरिड़हों सीपारो आहे आयत नंबर 55 हिन में अल्लाह जल जलालहू ख़िलाफ़त जूं 10 निशानियूं ॿुधायूं हुन मां उनखे इहे बि अर्ज़ु कयूं 10 निशानियूं उन 10 निशानियुनि मां मालिकुल मुल्क थो ॿुधाए त तव्हां मूं बणाईंदुमि वाद अल्लाहु लज़ीना आमनू मिनकुम व अमिलुस सालिहात ॿुधे ॾिसो ने आदिला कुरान पाक में मालिकुल मुल्क तो फरमाए मूं अल्लाह जो वाइदो त खलीफ़ो मां बणाईंदुमि मालिक कंहिंखे बणाईंदे चए थो आमनू मिनकुम उन्हनि खे बणाईंदुमि जेके आमनू हूंदा मालिक का ॿी निशानी फरमाए थो अमिलुस सालिहात उन्हनि खे बणाईंदुमि जिन अमल नेक हूंदा सुञींदा वञिजो क़ुरान पाक मां बणाईंदुमि हिकु आमनू खे बणाईंदुमि 2 जिन अमल नेक हूंदा उन्हनि खे बणाईंदुमि 3 पूरी ज़मीन जो बणाईंदुमि 4 ईअं बणाईंदुमि जीअं पहिरियों बणाया अथमि 5 अली जो सदको ईअं बणाईंदुमि जीअं पहिरियों 5 6 निशानी अल्लाह फरमाईंदो मकिन लहुम दीनहुम लज़ी इर्तज़ा लहुम जिन खे मां बणाईंदुमि उन जो दीन मज़बूत हूंदो लोॾे लमके वारो न हूंदो दीन मज़बूत हूंदो जेके मुंहिंजा बणायल ख़लीफ़ा हूंदा उन जो दीन अगड़ा दीन मज़बूत तमकीन हूंदी दीन खे तमकीन लोॾे वारो न हूंदो उनजे ज़ुबान मां सॼी ज़िंदगी इहो लफ़्ज़ न निकिरंदो त तुंहिंजी नबूवत में जहिड़ो अॼु शक पियो आहे उहो कॾहिं न पियो दीन जी मज़बूती त ॿुधो यार क़ुरान कहिड़ी ॻाल्हियूं थो करे दुनिया काॾे थी वञे पई बिस्मिल्लाह दीन मज़बूत हूंदो की निशानी दीन मुर्तज़ा हूंदो छड़ो मज़बूत न दीन मुर्तज़ा अल्लाह तो फरमाए कि मुंहिंजा बणायल ख़लीफ़ा हूंदा निशानी हुनजी ही अथव अल्लाह अकबर अॻी निशानी अल्लाह फरमाए थो उन्हनि जे ख़ौफ़ खे अमन में तब्दील कंदो उन्हनि जो ख़ौफ़ अमन में तब्दील तवज्जो कजो मौला जे सदके 9 निशानी कहिड़ी आहे मुंहिंजा भाउ ख़ुदा फरमाए थो याबुदूननी वला युशरिकून बि शैअ जेके मुंहिंजा बणायल हूंदा मुंहिंजी इबादत कंदड़ हूंदा बुत परस्त न हूंदा यार हिन खां कुछ बचो वो पोयां भाउ जी जेके मुंहिंजी बणायल मुंहिंजा ख़लीफ़ा हूंदा याबुदूननी मुंहिंजी इबादत कंदड़ हूंदा वला युशरिकून बि शैअ मूं सां गॾु कंहिंखे शरीक न कंदा बुत परस्ती न हूंदी शिरक न हूंदो ये है मुंहिंजा बणायल ख़लीफ़ा हाणे आख़िर में छा थो फरमाए मालिक ॾही निशानी पढ़ंदो वमन कफ़र बाद ज़ालिका फउलाइका हुमुल फासिकून जेको इन्हनि निशाननि वारे ख़लीफ़े जो इनकार करे